नाज़रीन, गारो शहर में सकाफ़त सरगर्मियां अञा ताईं जारी आहिनि। गारो जी नई आबादी में क़ाइमु इंडस विराट फ्यूचर स्कूल में सिंधी सकाफ़त हवाले सां तक़रीब मुनक़द थी, जंहिंमें शागिर्दनि सिंधी लिबास पारे सिंध जे सकाफ़ती अजरक टोपी ओॾे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, टेबलूं पेश करे सिंधी सकाफ़त खे उजागर कयो। तक़रीब में जीअं सिंध नारनि सां गूंजी वई। उन मौक़े ते इंडस विराट फ्यूचर जे स्कूल जे प्रिंसिपल रिज़वाना शेख आयल महिमाननि खे सिंधी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया ऐं एजुकेशन डिपार्टमेंट ज़िले ऑफिसर नवीद बुगजई प्रिंसिपल रिज़वाना शेख तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंधी सकाफ़त असांजी सुञाणप आहे, असां हमेशह रहंदी। प्रोग्राम ॾिसी ख़ुशी थी रही आहे। सिंध में रहंदड़ हर ज़बान जो माण्हू सिंधी सकाफ़त सां मुहबत करे थो। सिंधी सकाफ़त जो ॾियारो असां लाइ ईद वांगुरु लॻे थो। सिंध में रहंदड़ हर माण्हू पाण खे सिंधी महसूसु करे थो। उन मौक़े ते क़ौमी गीतनि ते डांस ऐं सकाफ़ती टेबलूं पेश कंदड़ शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया।